सिंध ऐं उन जी सकाफ़त जे आशिक़ क़दीमी माॻनि जे तहफ़ुज़ लाइ जाखोड़ींदड़ सहाफ़ी आचर ख़ासकेली जी पहिरीं वरसी जे मौक़े ते टंडो आदम में मुनक़िद वरसी तक़रीब ख़िताब कंदे मरहूम जे फर्ज़ंद ज़ोहेब आचर ख़ासकेली भाउ वॾेरो गुल हसन ख़ासकेली तालकी चेयरमैन टंडो आदम चाचा गुलाम मुर्तज़ा जूनेजो सियासी समाजी शख़्सियत रईस हबीब ख़ान मरी लियाकत चांडियो सैयद उबैदुल्ला शाह वफ़ा रज़ा चांडियो कामरेड मोहम्मद ख़ान पंवर बागी मुजाहिद तईम जिस्कम अगवान अलहदाद मरी अकील अहमद माकुड़ानी प्रोफेसर याद हुसैन शेख प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा तबस्सुम रियाज हुसैन संजरानी आशिक हुसैन खान खालिद हुसैन ख़ासखेरी गुलाम रसूल ख़ासकेली अमरशी कच्छी ज़ुबैर माकुड़ानी उस्ताद हबीबुल्ला सांद सागर डेराज अब्दुल सत्तार सांद ऐं ॿियनि पंहिंजे ख़िताब में चयो त सांगड़ ज़िले जे 72 मां 42 क़दीमी माॻनि खे हेरिटेज लिस्ट में शामिल कराइण क़दीमी माॻ ब्रह्मणाबाद ते म्यूज़ियम क़ाइमु करण ऐं उते ॿीहर खोटाई कराइण तलाश शाह जे कुबन जी ॿीहर मरम्मत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाने उर्स फ़कीर डेरो ऐं शाह भिटाई जे ॿिनि भाइरनि जे सायातनि जी कब्रिस्तान में मौजूद क़बरुनि जी मरम्मत ऐं माई ॼामा जे क़दीमी तारीख़ी मस्जिद जी तामीर सिंध जे सकाफ़ती राउंड मलाखड़ो जे मल पहलवाननि जी रजिस्ट्रेशन कराइण खेसि सिंध जो सचो आशिक़ ऐं अमर बख़्शे बणाए छॾियो। इन खां अॻु मरहूम जे पोयरनि दोस्तनि साफ़िन ऐं अदीबनि मरहूम जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े फातिहा पिणु कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची